नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जोक शरीफ़ में ख़बर ॾींदा हलूं जो खेड़े सोखाए जो नारो हणींदड़ सूफ़ी शाइरनि जे सरताज हज़रत शाह इनायत शहीद जे सालियाने 313 उर्स मुबारक जी अॼु ॿीं धमाल जोक शरीफ़ दरगाह जे गादी नशीन सूफ़ी इनायतुल्लाह सतारी सवें मुरीदनि ऐं फ़क़ीरनि सां कसर कलंदर खां दरगाह पहुची मज़ार ते हाज़िरी भरे मेले में शिरकत लाइ हज़ारनि जे अंग में पांदीड़ा जोक शरीफ़ पहुता आहिनि। हर तरफ़ हक़ मौजूद सदा मौजूद जो सदाऊं बुलंदन। सूफियाणी कचहरी में राग जो समा पिण थियो, जंहिंमें शफ़ी फ़कीर पंहिंजे साथियुनि सां गॾु 4 सूफियाणा कलाम सूफियाणे सुंग में पेश कया। बाद में दरगाह साईं रखियल शाह जे गादी नशीन साईं सरफराज शाह पंहिंजे साथियुनि सूणो फ़कीर साण सूफियाणा कलाम पेश करे मुर्शिद खे भेटा पेश कई। बाद में गादी नशीन सूफी अताउल्लाह सतारी कसर कलंदर ते वेही पंहिंजे मुरीदनि खे ज़ियारत कराई, जॾहिं त दरगाह जे अता ते अंदर रात जो 9 बजे खां 10 बजे ताईं 1 कलाक समाजी महफ़िल थींदी, जंहिंमें फ़कीर अब्दुल मजीद आखवंद, फ़कीर अब्दुल हुसैन जसकाणी ऐं संदसि साथी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा 3 सुर, जंहिंमें सुर कल्याण, सुर सुहिणी, सुर ॻातो सूफ़ियुनि जी संग में पेश कंदा। जंहिंखां पोइ कसर कलंदर ते गादी नशीन साईं अताउल्लाह सतारी सूफियाणो समा ॿुधंदो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शफ़ी फ़कीर, सूणो फ़कीर, मनवर फ़कीर ऐं ॿिनि फ़नकारनि सूफियाणनि जी सुंग में सूफियाणा कलाम पेश कंदा। इहो सिलसिलो परे फुटी ताईं जारी रहंदो। आस पास 300 खां वधीक मुख़्तलिफ़ नालनि सां ॿारियूं क़ाइमु कयूं वयूं, जंहिंमें 3 ॾींहं ताईं राग जारी रहंदो। होॾां उर्स जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। समूरियूं रस्मूं SOPs जे तहत थी रहियूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।